वह अप्रैल को सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं यूसी शाला दणी खां। पिरालो भरिसां यूसी यूनियन काउंसिल शाला दणी जे फैज़बाद लॻे ॻोठ गाड़ी मोरीअ में कुतुब फुलपोट में प्राइमरी स्कूल जे गेट अॻियां अची ओबाज छोकिरे खे रोकण तां उस्ताद अब्दुल कदीर फुलपोटे मथां बासरनि माण्हू हमिलो करे ऐं धमकियूं ॾियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। उस्ताद अब्दुल कदीर फुलपोटे स्कूल जे ॿारनि सां गॾु एहतिजाज कंदे चयो त स्कूल जे वक़्त दौरान कुझु ओबाज छोकिरा स्कूल जे गेट या अॻियां बीहंदा हुआ जिन खे हटाइण तां बासरनि माण्हू कावड़िजी पिया आहिनि। हिननि ॿुधायो त उन्हनि स्कूल जे अंदरि अची मथां हमलो कयो ऐं तशदुद कयो ऐं सख़्तु नतीजा भोगण जूं पिणु धमकियूं ॾेई रवाना थी विया आहिनि। उस्ताद वधीक चयो त खेसि उन्हनि माण्हुनि खां जान जो ख़तरो आहे ऐं हिननि तालीम खाते सिंध ज़िला इंतिज़ामिया पुलिस अख़्तियारनि खां घुर कई आहे त वाक़े जो फौरी तौर ते नोटिस वठी करे जवाबदार गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ फराहम करे ते ॿी सूरत में एहतिजाजी धारा वधाया वेंदा। वॉइस ऑफ प्रालो यूट्यूब चैनल खे अव्हांजो पंहिंजो चैनल खे सब्सक्राइब कंदा।